ॻाल्हि कंदासीं स्टेइंग पॉज़िटिव यानी मुस्बत रहण जे बारे में। ॿुधण में त आसान लॻंदो आहे न, जीअं को मुश्किल वक़्तु पवंदो आहे त असांजी माउ असांखे चवंदी आहे पुट सभु सही थी वेंदो, पर हक़ीक़त में इहो हमेशह एॾो आसान न हूंदो आहे। पॉज़िटिव रहण ईअं ई आहे ॼण को लोड शेडिंग में तव्हां वाईफाई जा सिग्नल ॻोल्हींदा हुजो। मुमकिन त आहे, पर हुन जे लाइ थोरी एफर्ट करणी पवंदी आहे। थॉमस एडिसन जी कहानी ॾिसो, जंहिं असांखे तक़रीबन 1000 खां मथे इन्वेंशन्स ॾिनियूं। 1914 में जॾहिं हुन जी सॼी लेबोरेटरी सड़ी वई त उन बजाए रोअण जे इहो चयो, थैंक्स गुडनेस, ऑल आवर मिस्टेक्स आर बर्न्ड अप, नाउ वी कैन स्टार्ट अफ्रेश। ज़रा सोचो, जेकर असांजो सिर्फ़ु सुबुह जो नाश्ते में पराठो सड़ी वञे त असांखे ईअं लॻंदो आहे जो सॼो ॾींहुं ख़राबु थी वियो आहे। ऐं हे एडिसन साहबनि, जंहिंजी सॼी ज़िंदगी जी महिनत तव्हांजे साम्हूं सड़े थी, पर तॾहिं बि एॾी पॉज़िटिविटी ॾेखारीनि था। ऐं वॉल्ट डिज़नी खे ॾिसो, जंहिं असांखे मिकी माउस ऐं डोनाल्ड डक जहिड़ा फेमस कैरेक्टर्स ॾिना। छा तव्हांखे ख़बर आहे त हुननि खे हिकिड़ी न्यूज़पेपर जी कंपनी नॉन क्रिएटिव सम्झी फायर करे छॾियो। सोचो, अहिड़ो माण्हू जंहिं असांखे डिज़नी वर्ल्ड जहिड़ी दुनिया ॾिनी, उनखे केरु नॉन क्रिएटिव बि चई थो सघे? असांजो त सिर्फ़ु हिकिड़ो चांहि जो कप थधो थी वेंदो आहे त सॼो ॾींहुं ख़राबु थी वेंदो आहे, पर वॉल्ट डिज़नी गिव अप न कयो ऐं हुन सॼी दुनिया खे हैप्पीएस्ट प्लेस ऑन अर्थ यानी डिज़नी लैंड ॾिनो। हाणे असां ॻाल्हि था कयूं पाकिस्तान जे हीरो अब्दुल सत्तार ईदी जी। ईदी साहब पंहिंजी सॼी लाइफ ॿियनि जी ख़िदमत करण जे लाइ सेक्रीफाइस कई, उहो बि तमामु मुश्किल हालात में। शुरू जे ॾींहंनि में त सिर्फ़ु हुननि वटि हिकिड़ी एम्बुलेंस हुई, पर ही नेवर गिव अप। ऐं अॼु ईदी फाउंडेशन दुनिया जी लार्जेस्ट वॉलंटियर एम्बुलेंसिस सर्विसिस आहे। ईदी साहब इहो करे ॾेखारियो त पॉज़िटिव सोच ऐं ख़िदमत जो जज़्बो केॾी वॾी तब्दीली खणी अची सघे थो। उन्हनि इहो चयो हुयो, नो रिलिजन इज़ हायर देन ह्यूमैनिटी। मां तव्हांखे पंहिंजी कहानी थो ॿुधायां। हिकु दफ़ा मां तयारु थी करे वञा पोइ त अचानक मींहुं वसी ऐं मुंहिंजी सॼी ड्रेसिंग ख़राबु थी वई। मुंहिंजा कपिड़ा मुंहिंजे जिस्म सां चिंबड़ी विया ऐं हर क़दम ते मुंहिंजा जूता चपाक चपाक जी आवाज़ पिया कढनि। पहिरां त मूंखे ॾाढो गुस्सो आयो, पर अचानक मुंहिंजी नज़र हिकिड़े ॿार ते पई जेको मींहं में खेॾे पियो ऐं उहो खिले पियो ऐं इंजॉय पियो करे। हीअं लॻे पियो जेको हे ॾींहुं हुन जी ज़िंदगी जो बेस्ट डे आहे। मां थोरी देरि सोच कई, मां छो अपसेट लॻो वेठो आहे। पोइ मां हुन छोकिरे सां गॾु पाणी में जंप हणी छॾियो। असां ॿिन्हिनि ॾाढो इंजॉय कयो। माण्हू असांखे ॾिसनि पिया, पर उहो ॾींहुं मुंहिंजे लाइ हिकिड़ो अमेज़िंग एक्सपीरियंस हो। लाइफ त हमेशह तव्हां ते चैलेंजिस थ्रो कंदी, पर एक्चुअल शइ आहे तव्हांजो पर्सपेक्टिव, यानी तव्हां शयुनि खे कीअं था ॾिसो, पॉज़िटिव या नेगेटिव। फेमस राइटर जे.के. राउलिंग जी मिसाल बि ॾाढी इम्प्रेसिव आहे। हैरी पॉटर जी मुसनिफ़ा हिकिड़ी सिंगल पेरेंट हुई। उन्हनि जे नॉवल खे 12 पब्लिशर्स रिजेक्ट कयो त हे असां प्रिंट नथा करे सघूं। सोचो, जेकर उहो 10 बार रिजेक्ट थियण खां पोइ रुकी वञनि हा त अॼु असां वटि न हॉगार्ट हुजे हा, न ई हैरी पॉटर हुजे हा। राउलिंग जी स्टोरी असांखे इहो ॿुधाए थी त लाइफ में सेटबैक्स असल में अॻियां वधण जे लाइ सेटअप्स आहिनि। यादि रखिजो त पॉज़िटिव रहण जो मतिलबु इहो बिल्कुलु बि न आहे त तव्हां प्रॉब्लम खे इग्नोर था कयो, बल्कि तव्हांखे हुन जा सोल्यूशन ॻोल्हणा आहिनि। ऐं अगरि को सोल्यूशन नज़र न बि अचे थो त एटलीस्ट तव्हां हुन मां कुझु ह्यूमर ॻोल्हो ऐं हुन ते खिलणु शुरू करे छॾियो। जीअं अल्बर्ट आइंस्टाइन पंहिंजी बेतरतीब टेबल जे लाइ मशहूरु हो, त हिकु दफ़ा हुनखे हिकिड़ो तमामु सरकास्टिक रिमार्क्स मिलियो, cluttered desk is a sign of a cluttered mind. हुन थोरी देरि सोचो ऐं जवाबु ॾिनई, if a cluttered desk is a sign of a cluttered mind, what then an empty desk? असांखे बि अहिड़ो माइंडसेट डेवलप करणो आहे जेको इवन क्रिटिसिज्म खे बि कॉमेडी में टर्न करे सघे। लाफ्टर यानी खिलण बि तमामु ज़रूरी आहे। चार्ली चैपलिन चयो, टू ट्रूली लाफ you must be able to take your pain and play with it. So अगली दफ़ा जॾहिं तव्हांखे कंहिं मुश्किल जो सामनो पए त पाण खां पुछिजो, how can I make this
सिचुएशन मोर फनी थी सके तो तव्हांजो रोड ते स्लिप थियणी बजाए कंहिं परेशानी जे कंहिं कॉमेडी शो जो आगाज़ हुजे। ज़िंदगी कॾहिं बि परफेक्ट न थींदी, पर इहा ई ॻाल्हि हिनखे इंट्रस्टिंग ठाहींदी आहे ऐं इहा ई त स्टोरी क्रिएट थींदी आहे। जॾहिं बि तव्हांखे मुश्किलात अचनि त तव्हां एडिसन, डिज़नी या ईदी साहब जी मुश्किलात खे यादि कयो ऐं जेकर तव्हां कुझु बि नथा करे सघो त चार्ली चैपलिन जी तरह ख़ुशी थी वञो ऐं थोरो खिली पियो, छो जो मुस्बत रहण जो मतिलबु कंहिं तूफ़ान खे अवॉइड नाहे करिणो, बल्कि तव्हांजे अंदरि उहा एबिलिटी अचे जेको तव्हांखे मींहं में डांस करणु सेखारे। जीअं अंग्रेज़ी में चवंदा आहिनि, इफ लाइफ गिव्स यू लेमन देन मेक अ लेमनेड। वीडियो ॾिसण जी तमामु महिरबानी। लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब ज़रूरु कयो ताकि असां तव्हां वटि मोर इंस्पायरिंग कंटेंट पहुचाए सघूं। बी पॉज़िटिव ऐं खिलंदड़ रहियो। थैंक यू।